अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब यानी कुरान में इब्राहिम जो वाक़ियो बयान कर। बेशक उहो निहायत सच्चो पैगंबर हो। उहो वक़्तु यादि कर जॾहिं हुन पंहिंजे पीउ खे चयो त ए मुंहिंजा बाबा साईं, तूं उन्हनि जी इबादत छो कंदो आहीं ऐं पुॼारी छो थी बीठो आहीं, जेके न के ॿुधनि था ऐं न के ॾिसनि था ऐं न के तोखां कुझु टारे सघनि था ऐं न कंहिं कमु अची सघनि था। ए मुंहिंजा बाबा साईं, मूं वटि यकीनन अल्लाह जी तरफ़ खां वहीअ जी मारिफत उहो इल्मु आयो आहे जेको तो वटि न आयो आहे। तंहिं करे मुंहिंजी ताबेदारी कर त तोखे सिधो रस्तो ॾेखारियां। ए मुंहिंजा बाबा साईं, शैतान जी बंदगी न कर, छो त शैतान ar-रहमान यानी बाजारे अल्लाह जो यकीनन नाफरमान आहे। ए मुंहिंजा बाबा साईं, मूंखे वाकई डप आहे त किथे तोखे ar-रहमान यानी बाजारे अल्लाह जो अज़ाब न अची पहुचे ऐं तू शैतान जो संगती थी वञी। प्रिंस जवाब ॾिनो त ए इब्राहिम, छा तूं मुंहिंजे महबूदनि खां फिरी वियो आहीं? जेकॾहिं तूं इन हरकत खां बाज़ न आए त तोखे ज़रूर संसार कंदुसि ऐं महिरबानी करे मूं वटां हमेशा लाइ टरी वञ। हुन यानी इब्राहिम वरंदी ॾिनी त तोते सलाम हुजे ऐं अञा बि पंहिंजे रब खां तो लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदुसि त उहो तोखे हिदायत करे। बेशक उहो मूं ते ॾाढो महिरबान आहे। ऐं तव्हां खां ऐं उन्हनि खां जिन खे अल्लाह खां सवाइ पुकारींदा आहियो, तिन खां ला ताल्लुक़ यानी दूर या परे थियां थो। ऐं त पंहिंजे रब खे सॾींदो रहंदुसि ऐं मूंखे उम्मीद आहे त मां पंहिंजे रब खे ॿाॾाए कॾहिं बि नामुराद ऐं महरूम न थींदुसि। पोइ जॾहिं हुननि खां यानी ईरान शहर जे माण्हुनि ऐं पंहिंजे घर वारनि खां ऐं जिन खे हू अल्लाह खां सवाइ पूॼींदड़ हुआ तिन खां जुदा थियो त असां खेसि अकेलो ऐं बेघर न छॾियो, बल्कि इसहाक़ ऐं याकूब बख़्शियो ऐं हर हिक खे नबी बि कयोसीं। असां उन्हनि सभिनी खे पंहिंजी ख़ासि रहमत सां नवाज़ियो ऐं उन्हनि जी सच्ची नामूस यानी नेक नामी बुलंद कईसूं।